रहमान रहीम। मुख्तार रहमान सोलंकी जनरल सेक्रेटरी पेटीएल ऑफ सिंध। अॼु जो लाइव अचण जो मक़सदु कल्ह जेको वाक़ियो थियो आहे, असांजो उस्ताद मोहतरम जाम अज़ीज़ जखरो खे एसएचओ शाहदादपुर बेदर्दीअ सां जेको उस्ताद खे शहीद कयो वियो आहे, असां उन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ऐं मुंहिंजी गुज़ारिश हूंदी उतां जे मक़ामी जेके पेटीएल जा जेके असांजा दोस्त आहिनि, ऐं उनखां पोइ ख़ुसूसन ज़िले सांगड़ जे जेको आहे दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश हूंदी त तव्हां वञी मरहूम जे वरसा सां जेको आहे सुठे नमूने सां लह विचड़ में अचो। ऐं जेसी ताईं उन उस्ताद जे खून सां इंसाफ़ न थियो तेसी ताईं जेको आहे असां ख़ामोश न वेहंदासीं। मुंहिंजी एसपी सांगड़, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं होम मिनिस्टर मोहतरम ज़ियाउल अंजार साहब खां अपील आहे त उस्ताद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ऐं जेके बि उन में मुलवस SHO ऐं उन जा प्लस में जेके पंहिंजो पुलिस वारा आहिनि, उन्हनि ते केस दाख़िल करे ऐं उस्ताद जे खून जो सही नमूने सां जेको आहे तदारक कयो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं अञा बि इहे माण्हू गिरफ़्तार न थिया त असां इंशा अल्लाह सिंध लेवल ते इन एहतजाज खे खणी वेंदासीं। वरी बि असां इंतिज़ामिया उतां जी इंतिज़ामिया खे गुज़ारिश कयूं था ऐं अपील बि कयूं था त उस्ताद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। उन लाइ मां ख़ुसूसन उतां जे मक़ामी पेटीएल जे दोस्तनि खे वरी बि चवां थो ऐं सांगड़ जे दोस्तनि खे त उस्ताद जे वरसा सां जेको आहे लह विचड़नि अची करे उन्हनि सां पंहिंजो हमदर्दीअ लाइ उन्हनि सां गॾु हुजनि। जेका बि सिंध खां जेको आहे पेटीएल ऑफ सिंध जी अव्हांखे ज़रूरत हूंदी त इनशा अल्लाह असां तव्हां सां गॾु हूंदासीं। वरी बि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश त उस्ताद जे वरसा सां लह विचड़ न कनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।